सिंध इशूज़ न्यूज़ बुलेटिन में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं नौशारो फिरोज़ खां मंसूर मलक जी। इमरान ख़ान जे ऐलान खां पोइ समूरे मुल्क जियां नौशारो फिरोज़ में हिकु वॾी रैली रिंद शाख खां अमान काज़ी ज़िले सदर अरशाद सांद वसीम लहराणी आमिर बिरोई रिज़वान मलाक जी अॻुवाणीअ में शहर जो गश्त कंदे अलाह वारे चौंक ते पहुती, जिते सख़्त नारेबाज़ी कई वई। अमरीका ते लानतूं, जेको अमरीका जो यार आ, गद्दार आ, गद्दार आ, अगली बारी फिर न्याज़ीअ जा नारा पिण हंया विया। उन मौक़े ते अमान काज़ी कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त घबरायो न, समूरी दुनिया ख़ान सां गॾु आहे। जेको चोरनि जो टोलो पाण में गॾु आहे, उहो अवाम जो रतु चूसण लाइ गॾियो आहे। हरामखोरनि सिंध जो सौदो करे हुकूमत कंदड़नि खे शर्म अचणु खपे। उन मौक़े ते अरशाद सांद चयो त सभु जा सभु चोर पाण में गॾिया आहिनि, जिन जे मथां 100 केस दाख़िल आहिनि। ही सभु गॾिजी मुल्क खे लुटण आया आहिनि, पर इहा इन्हनि जी भुल आहे। हाणे अवाम होशियार आहे। अवाम हींअर हिननि चोरनि लुटेरनि खे सुञाणे वियो आहे। हिननि इम्पोर्टेड थियल अमरीका जे पठुनि खे हिते हुकूमत करण जो को बि हक़ न आहे। असां आख़िरी दम ताईं पंहिंजे महबूब लीडर सां गॾु हूंदासीं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ TV।